हाणे जेको इमारतनि जो मसइलो आहे, मां सम्झां थो त इहो कंहिं बि निज़ाम जे लाइ हिकिड़ी बुनियादी हैसियत रखे थो, पर बदकिस्मती सां असांजे ज़िले सखर में अदालती इमारतनि जो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई अफ़सोसनाक हद ताईं उनखे इग्नोर कयो वियो। असांजा हिते हिन ज़िले में 4 प्रोजेक्ट्स आहिनि जेके कई सालनि खां मतिलबु इल्तिवा जो शिकार आहिनि। उन्हनि ते का तवजो कान्हे का, जेकी कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे बिल्कुलु जूं कान थी थिए। मां ॾाढो फ्रैंकली अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां त मां हाणे इन ॻाल्हि जो क़ाइल थी वियो आहियां त मां पंहिंजो ख़तो किताबत में हाणे पंहिंजो वक़्तु ज़ाया न कंदुसि ऐं न करणु घुरिजे। ख़तो किताबत एतिरी थी चुकी आहे जो फाइल जेकॾहिं ठाहियूं त हेॾी भरी ठही पई। मतिलबु इन खां वधीक तव्हां जी मौजूदगी में हिते चीफ जस्टिस साहब आया, बिल्डिंग ॾिठाऊं, ॾाढो नाराज़गी जो इज़हार कयऊं ऐं चयूं त हिन ते जेको बि ज़िम्मेदार हूंदो उनके ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी, न छॾियो वेंदो। गॾोगॾु मूंखे हुकुम फरमायूं त तव्हां तफ़सीली रिपोर्ट मोकिलिजो। मां न सिर्फ़ु हिन बिल्डिंग जी बल्कि चइनी प्रोजेक्ट्स जी, हाणे उहे 4 प्रोजेक्ट्स कहिड़ा कहिड़ा आहिनि। सखर में जेका डिप्रेशन बिल्डिंग आहे, जेका खॾ वारी बिल्डिंग चवंदा आहियूं, हिकिड़ो प्रोजेक्ट उहो आहे, उहो 2017 खां पेंडिंग आहे ऐं बिल्डिंग वारनि खां रिपोर्टूं घुरायूं था त उहे लिखनि था 80-85% कंस्ट्रक्शन थी वई आहे, कमु मुकमल थी वियो आहे। मां अॼु बि दावत ॾियां थो सभिनी माण्हुनि खे, सहाफ़ियुनि खे, उहे वञी ॾिसनि त जेकॾहिं न को माण्हू चए त हीअ 40% खां ज़्यादा कंस्ट्रक्शन थी वई आहे त मां रिज़ाइन करे छॾियां। यानी हद थी वई आहे त तव्हां एॾी डटाई सां कूड़ बि ॻाल्हायो था, कूड़ियूं रिपोर्टूं ठाहे था ॾियो ऐं अव्हांखे को पुछण वारो कोन्हे को। अच्छा, उनखां पोइ अचो रोड़ी जी कोर्ट आहे। रोड़ी जी कोर्ट जी बिल्डिंग जेका आहे त उहा ठहण खां अॻु में ई डेमोलिश थी चुकी, हुनजी फॉल्ट सीलिंग किरी चुकी आहे, सॼी कॉरिडोर जी फॉल्ट सीलिंग किरी वई आहे। टियों प्रोजेक्ट आहे मनो आकिल जूं कोर्ट्स, 4 कोर्टनि जी बिल्डिंग ठहे पई, पर 2009-2010 खां ठही पई। रोड़ी जो प्रोजेक्ट 2010 खां ठही पई। हीअ 3 प्रोजेक्ट आहे। चौथों प्रोजेक्ट आहे जंहिंमें जुडिशियल ऑफिसर जूं रेजिडेंसिस मने आकिल जूं 4 ऐं 2 रोड़ी जूं। रोड़ी में त को न को स्ट्रक्चर मौजूदु आहे, मुंहिंजी सम्झ मुताबिक़ 25-30% खां वधीक उते कंस्ट्रक्शन कान्हे का। अच्छा, जेकॾहिं रिपोर्टूं कॉल कयूं था त उहो ओवरऑल जजिस जूं जेके रिहाइश गाहूं आहिनि उन्हनि जो ॿुधाइनि था त को 60-65% कंस्ट्रक्शन थी वई आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो, रोड़ी में कुझु न कुझु स्ट्रक्चर नज़र अचे पियो, 25-30% 25% कंस्ट्रक्शन थी हूंदी। मने आकिल में का तव्हांखे जजिस जी रिहाइश गाह नज़र अचे थी हिन पूरे इलाइक़े में? है न, हद आहे। हिन मतिलबु बददियानती जी त तव्हां हिकिड़ो त कमु नथा कयो ऐं जॾहिं तव्हां खां रिपोर्टूं कॉल कयूं वञनि थियूं त तव्हां ॾाढो ढटाई सां, बेहयाई सां इहो था लिखो पंहिंजी 65% कंस्ट्रक्शन मुकमल थी वई आहे। जीअं तव्हां हीअ टेबल साफ़ लिखो था, ॾिसो था, साफ़ स्लेट ॾिसो था, इहा ज़मीन पई आहे, हिते मूंखे का हिकिड़ी प्लिंथ ॾेखारे थी। मां हैरान आहियां इहो सभु कुझु इहो सॼो ॾिसी करे त इहे कहिड़ा इंजीनियर्स आहिनि ऐं ऑफिसर्स आहिनि ऐं इहे कहिड़ा कॉन्ट्रेक्टर्स आहिनि जेके पूरे सूबे जी एग्ज़ीक्यूटिव ऐं पूरे सूबे जी जुडिशरी खां ज़्यादा पावरफुल आहिनि। जो हेतिरी बददियानतियुनि खां पोइ, हेतिरियूं इंक्वायरी थियण खां पोइ, रिपोर्टूं अचण खां पोइ त भई हिन में जेको आहे सो घपला थिया आहिनि, हिन में बददियानतियूं थियूं आहिनि, जेको आहे सो तामीरात मुकमल न थी आहे, पेमेंट्स एडवांस थी वयूं आहिनि, इहे सभु रिपोर्टूं थी वयूं आहिनि। उन्हनि जूं पंहिंजूं इंक्वायरी टीमूं इंक्वायरियूं करे रिपोर्टूं ॾेई छॾियूं आहिनि, हुनजे बावजूदि नो एक्शन इज़ टेकन। हाणे मुंहिंजी सम्झ में त सवाइ हिन दाह करण जे ॿियो त कुझु कोन्हे को। हाणे जेकी बि दोस्त आहिनि, असांजा ॿार में जेकी बि आहिनि जिन जी का रसाई आहे माण्हुनि ताईं, जेकी एट दी हेल्म ऑफ अफेयर्स आहिनि, उन्हनि ताईं ॻाल्हियूं पहुचाइनि। बाक़ी मां पंहिंजो जेको आहे सो वाक़ा मुवस वारे हिसाब सां मां त जेको आहे सो इहो मसइलो मां उजागर कंदो ईंदुसि, मां हिनखे हाईलाइट कंदो ईंदुसि। ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु हिन जा जेके इमीडिएट ज़िम्मेदार आहिनि उहो वज़ीर क़ानून आहे, जंहिंखे कोर्ट जो पूरे सूबे में कोर्ट्स जो स्ट्रक्चर ॾिसणु घुरिजे त कोर्ट जूं बिल्डिंग कीअं आहिनि, छा आहे। ऐं ॿी ज़िम्मेदारी
वर्क्स एंड सर्विसिस जे मिनिस्टर जी ठहे थी, उन्हनि खे घुरिजे त उहे ॾिसनि ऐं उन्हनि जे मथां जेका अहम तरीन ज़िम्मेदारी ठहे थी उहा वज़ीर आला साहब जी ठहे थी। वज़ीर आला साहब पोयां कुछ ॾींहंनि में ये जो कोई यूनिवर्सिटी रोड पे BRT जो प्रोजेक्ट हुयो, उन पे मैं जहाँ भी जाता हूँ तो मुझे कहा जाता है कि यूनिवर्सिटी रोड का, साईं रुगो यूनिवर्सिटी रोड कोन अथव, पूरे सूबे में अदालती बिल्डिंग जो बुरो हाल है। मां ॿिए पासे नथो ॻाल्हायां, आई एम कंसर्न विद जुडिशरी। पूरे सूबे में अदालती बिल्डिंगूं जेको आहे सो इन ई जेको आहे सो निगलेक्ट जो शिकार आहिनि, जेको हींअर असां पन्ने आकिल जो पॉइंट आउट कयूं।